ए साईं ॾिसो, डॉज चार्जर, चैलेंजर, टेस्ला, होंडा टाइप आर रेसर, हेॾां बि है साईं कमेरो, फोर्ड, हिकु हिकु साईं अछतियूं ॾिसो गाॾियुनि जी साईं। हे जे घोड़े जा पैसा अथव साईं, हे पूरी गाॾी, हेॾां अलॻि गाॾी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तमामु ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। मौसम लशपश लॻो पियो आहे, हवा थधड़ी आहे, उस तिखी। बसि गाॾी खे बाईपास करिणो आहे। गाॾी हूअं सेट लॻी पई आहे, अॻ में गाॾी खे धुआए बुआए छॾिया त जीअं नैन नक्श थोरा घणा चिटा थी वञनि। बाक़ी हिन जो साईं अॼु वॉलेट खयूं आहे, छो त कल्ह साईं गाॾी वठणु वञूं पिया त पर्स विसारे वियासीं ॿचड़नि सां। पर अॼु हिनखे साईं योकोहामा जा टायर अथसि साईं ओरिजिनल। इहो त नओं टायर अथसि, हे पुराणो थी वियो आहे। हवा इन जी बि सही आहे, हिन में साईं अलर्ट बि अचे थो पियो, अलाए छा जो। हेॾां बि हवा सही आहे, हिन में हवा घटि लॻे थी पई, इन में हवा बि भरायोसि। हाइब्रिड गाॾी आहे साईं, 2019 मॉडल। ॿुधव भा, हिन खे साईं स्टार्ट कंदे इलेक्ट्रिक आहे त ख़बर ई न पवंदी आहे। ओयो टायर जो इहो अचेसि थो पियो, हिन में हवा बि विझायोसि जीअं इहो हटी वञे। उन खां पोइ साईं हे सिर्फ़ु 51,600 हलियल आहे। गाॾी सही आहे, पर गाॾी में साईं असांजा ॿचड़ा चवनि था पिया त SUV वठूं जीप नमूने। हिकिड़ी सिल्वर कलर जी पसंदि कई आहे। ऐं हे बाक़ी साईं नज़ारा सोसाइटी जा साफ़ सुथरा। नवां दोस्त अची विया आहिनि साईं, दोस्तनि खे गुज़ारिश आहे शेयर कंदा हलो, तव्हांजी महिरबानी थींदी। बसि अदा ख़ैर सां हे सोसाइटी, घर ॾिसो वड़ जा, हर नक्शो पियो आहे। हितां जो उसूल आहे न, पासे वारो घर ओड़ो न ठहंदो आहे, ॿियो ठाहींदा आहिनि। त साईं शेयर हिकु दफ़ो शेयर ज़रूरी आहे दा। जीअं तव्हांखे ख़बर आहे साईं, असांजे पेज जी विच में थी वियो थोरो मसइलो, इन जे करे तव्हांजी ख़ातिर क्रिकेट ॾेखारीसीं, क्रिकेट जे चकर में बंदि थी वियो। वरी खुलियो त वरी रीच मारे छॾी अथऊं। इन जे करे तव्हांजो साथ खपे, तव्हांजी गुज़ारिश खपे इहा ई त शेयर। भाई घर साईं सोसाइटी, मौसम टिटो, गुनागुन। साईं गानो काॾो थो हले, गानो म्यूज़िक बंदि आहे साईं। छो त ॾिसो भाउ मुंहिंजा, मां शुरू में तव्हांखे चवंदो आहियां, पंहिंजो कॉन्टेंट हूंदो आहे न, पोइ स्ट्राइक वग़ैरह न लॻंदा आहिनि। या हाणे जीअं गानो हलियो, इहो गानो अलाए केरु ओन थो करे, उनजो ऑलरेडी मोनिटाइज़ थियल मथे चढ़ियल हूंदो। असांजी हिस्ट्री में बि हली वेंदो, चवंदा अड़े चोरी कई थी, हीअं कई थी, हिन जे करे स्ट्राइक हण बाबा, हिन जो पेज ई बंदि कर। पोइ कमु थो थी वञे डावाडोल। उन खां बचण जे लाइ पंहिंजो कॉन्टेंट ठाहियो, पंहिंजी रीच ठाहियूं, ऐं तव्हांजो साथ खपे शेयर जो। शेयर थी वञे हिकु दफ़ो, अचो त साईं हाणे अॻिते हलूं था। बसि साईं ॿाहिरि निकिरंदे ई हे फुटी साईं मण हिते ई ख़राबु थी पई, कंहिं न खईं। असांजे पाकिस्तान में हुजे त लीड़ा थी वञे, ढोई वञनि। बाक़ी ज़मीन साईं हिते 70 एकड़ जो हिकु ई लाट आहे, कणिक पोखी आहे। दोस्तनि खे कणिक जी हितां जी अपडेट ॾींदो रहंदो आहे। हीअ ज़मीन त पंहिंजी हेॾो सोसाइटी, घर, रोड। त बसि साईं हलूं था पिया। जेके नवां दोस्त आहिनि ॿुधनि, गाॾी वठणु, बटू बि खयूं आहे कल्ह, त बटू बि विसरी वियो साईं, ॿचड़ा कोन्हनि। हिन गाॾी खे बाईपास कयूं। बसि गाॾी सुठी आहे, सही आहे, पर कंहिं महिल नखरो करे थी पई। ऐं इहा साईं फोर्ड गाॾी, अमेरिकन गाॾियूं साईं 1,00,000 भलियूं हलंदियूं आहिनि, हिन जो पिक बि भलो हूंदो आहे, 2,00,000 हलंदियूं आहिनि।
ठीकु आहे। हिते मीटर सां हरकत न थींदी आहे, अॻे पोइ हिते न थींदो आहे, अप टू डेट गाॾियूं हूंदियूं आहिनि। ऐं थोरो थको को मसइलो ईंदो आहे न, त हिते हाणे ठाराइण जे बजाए अलाह जंहिंखे ॾिनो आहे उहो बसि गाॾी मटाए छॾींदो आहे। दिसंबर में ऑफर्स वग़ैरह ईंदियूं आहिनि। ॿियो साईं इहो बि आहे त मां हीअ वरिती हुअमि तक़रीबन $17,000 में, न $17,000। ठीकु आहे। पोइ इहे साईं कणिक ॾिसो था, हिकु नंबर। पोइ मां वरिती हुअमि 17 में, पोइ वरी छा थियो त 17 में वठण खां पोइ हाणे हिन जा लॻा आहिनि 21,000। बाक़ी अॼु वेंदुमि ऑनलाइन त 21,200 ॾिनी अथऊं प्रेस, उते वञी करे ॾिसंदुमि त घणो रेट हणनि था, उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। ऐं पोइ अहिड़ी गाॾी पसंदि कई आहे सिल्वर कलर में, न हाइब्रिड। उहा बि हाइब्रिड हिन जे करे त साईं हीअ गाॾी ॿारनि खे हूंदी आहे, जेके सौदो सल्फाटो लूणु वग़ैरह सौदे जे लाइ, लोकल माना बजट जे लाइ, स्कूल ऐं सीपारो हेॾे होॾे वञण जे लाइ, लोकल माना भॼाव हिन गाॾी में जाम हूंदी आहे। पोइ इन जे करे हाइब्रिड। तेल जी बचत साईं, जीअं तव्हांखे ख़बर आहे तेल महांगो थी वियो आहे, हिते बि महांगो थी वियो आहे। हिते बि 15% महांगाई थी वई आहे। अॻे जेका 100 रुपए शइ मिलंदी, हाणे 115 रुपया थी मिले पई। इन जे करे इन खे मटाइण जो इरादो कयो आहे। ऐं जीअं तव्हांखे ख़बर आहे साईं, असां बैटरी बि अलहमदुलिल्लाह हिन दुनिया में ख़ैर सां अची विया आहिनि। त गाॾी थोरी वॉकी हुजे, वॾड़ी हुजे, त बसि अचो त हलूं था साईं, ॾेखारियूं था तव्हांखे। बसि अदा जीअं तव्हांखे ॿुधायो, गाॾी हे ॾिसो बिठियूं लॻल अथसि, मिटी जाम अथसि। इन जे करे भाउ मुंहिंजा रेट जे हीअ सुठो करे, इन जे करे कार वाश ते आया आहियूं। हिन खे तकड़ में धोआए वठूं त जीअं चिमके न गाॾी। अॻी पार्टी खे चिमकंदी गाॾी त वणंदी न, त रेट भलो ॾींदी गाॾी खे कार वाश। दोस्तनि खे साईं पहिरियों बि कार वाश ॾेखारियो आहे। हिते साईं मायूं पंहिंजूं गाॾियूं पाण सफ़ाई सुथराई ऐं पूरो साईं ऑटो सिस्टम आहे हिते। बसि अचो, हॉलीडे सीज़न $10 अनलिमिटेड पूरो महीनो, अनलिमिटेड मंथली डन खुलियो। 14 साईं मंथली साईं थियल आहे पैकेज। जेतिरा दफ़ा अचो धोआए वञ ऑटो हे अची वियासीं। गाॾी पटे चेन ते लॻी वई, गाॾी खे न्यूट्रल करे छॾियोसीं। हा हे बसि हाणे हे जेके बिठियूं मिटी धूड़ लॻल अथसि, इहा साफ़ु थी वेंदी ॿाहिरां। चोपा लॻी वेंदा साईं, सर्फ साबुण बसि हली वई। हे पोयूं बि साईं हाणे थो थ्रेशर शुरू थी विया आहिनि, गरड़ाहट। गाॾी न्यूट्रल में, इहो टायर प्रेशर जो साईं हवा भरायांसि। सियारे में हवा साईं अॻे पोइ थी थींदी आहे। साबुण सर्फ लॻी आहे, शैम्पू थी आहे, मैटी पूरो साईं पासा थी विया। हाणे मथां अॻियां पोयां
पूरा साईं वॾा माल लॻंदा अथसि हिते या गाॾी खे माना सफ़ा हिकु नंबर करे ॾींदा आहिनि। पासा बासा हर शइ हेठों टायरनि जी सफ़ाई कई पानी आख़िर में सॼो साफ़ हाणे वरी एयर ते साईं पाणी खुश्क सफ़ा शीशो साईं सनो सुको पाणी बि गायब थी वियो। वेठियूं ॾिसो साफ़ थी विया साईं हिकु नंबर। पूरी गाॾी साफ़ साईं। हाणे जेसि ताईं गो चए गो साईं ग्रीन लाइट गाड़ी के डी में एंड ए साईं माण्हू पंहिंजो हिते ब्रुश अंदरों वैक्यूम करे उहो फ्री आहे। बाक़ी हे ॾिसो हे गाॾियूं साफ़ करनि था पिया बराबरि पंहिंजो हर को सोरंटो किया असां जहिड़ी गाॾी अथसि इहा बि बस शीशो हिकु नंबर। अचो त हाणे हलूं था बसि शोरूम में गाॾी थी वई ॿाहिरां न्यू। बसि साईं हलंदे हलंदे शोरूम ते हे साईं शोरूम ई शोरूम गाॾी जा। हे तव्हांजो होंडा जो शोरूम शेवरलेट गाॾियुनि जो। हे साईं शेवरलेट सां हे शेवरले जूं गाॾियूं बीठियूं आहिनि ठीकु आहे। इन सां ई गॾु वरी साईं होंडा जो आहे। हे होंडा जूं गाॾियूं साईं होंडा जे शोरूम जूं। हे पूरो होंडा आहे न। हिते माना गाॾियुनि जो मेलो आहे साईं। हे ॾिसो हे होंडा जो शोरूम साईं। होंडा जो थी वरी टोयोटा वरी ॻाढ़ो पट्टो वरी हे साईं टोयोटा। हे असांजो शोरूम अची वियो साईं कार मैक्स जितां पाण गाॾी खणंदासीं ऐं हीअ ॾींदासीं शर्त कार मैक्स। हे साईं कार मैक्स। हे साईं पूरियूं गाॾियूं तव्हांखे साईं पहिरियों बि मां हे घुमाए चुको आहियां। सॼो नओं माल बि आयो आहे लाट आयो अथनि मोटरसाइकिलियूं बीठियूं आहिनि ठीकु आहे भाउ। हे गाॾियूं प्रेज़ कराईंदासीं हिते बीहाईंदासीं उन खां पोइ अचो त साईं गाॾी हलूं ॿाहिरि। ॾेखारियूं तव्हांखे साईं पूरो पंहिंजी गाॾी खे कीअं बाईपास कजे ऐं नई गाॾी वठिजे। बसि साईं अचो त हलूं। इन गाॾी जो रेट हणाईंदासीं अॻ में त हिकु ॿई चाबियूं बि आहिनि। मेलो हो ट्रक साईं वरितो असांजे बचड़े खे शौक़ु आहे अहिड़े वीघे जो। ॾिसूं ट्रक बि पुछा कयां थो न त। हाय गोइंग गुड हाउ अबाउट यू? यस आई वांट टू ट्रेड इन द। बसि साईं अंदरि वरितियूं शुरू थींदी आहे साईं। सुबुह सां इन करे आयो आहियां रश घटि हूंदी आहे न। Hi. Hi, I'm Chelsea. I'll help you out. If you'd like to go ahead and take a seat right here. Can we sit over there? Yeah, absolutely. You sure can. Thank you. Because last week I bought a car from this table. Okay, well, let's keep that good luck going. Kelsey, huh? Yes, sir. What was your name? Zafar. Zafar, babe. साईं बस वेठा आहियूं ऑर्डर ठहे थो पियो गाॾी जो प्रेज़
Kelsey is with us. She's helping us to get my new vehicle. Yeah. Thank you, Kelsey. You're welcome. And, so the 2018 Toyota RAV4? Yes, Awesome. yes. Yeah, Gadia. So can you bring it up for a test drive? Yeah, absolutely. Let me get. I have to go through this real quick. Okay, sure. Let me साईं test फॉर्म drive. वग़ैरह भराए छॾियऊं उन खां पोइ टेस्ट ड्राइव कयूं तव्हांखे ॾेखारियूं दोस्तनि खे गुज़ारिश आहे शेयर हिकिड़ो शेयर थी वञे अदा साईं टेस्ट ड्राइव लाइ गाॾी वई आहे काहिण ठीकु आहे ॻोल्हे थी पई किथे बीठी आहे गाॾी हे साईं गाॾियुनि जो मेलो जाम ट्रक आया अथनि यार मूंखे लॻे थो त इहा गाॾी वठांसि की मटायां न त छा था जो दोस्तो सलाह साईं शेयर कंदा हलो अदा गाॾियूं वीडियो खे शेयर कयो साईं गाॾियूं त हाणे आहे RAV4 साईं ॻोल्हे थी पई किथे आहे किया हीअ सस्ती मिले पई सभिनी खां पर पुराणो मॉडल आहे कैमरा बि न अथसि बैक कैमरा पर चारई टायर नवां गाॾी बहितरीन आहे पर मज़ो ख़ासि न ॾिनई हाईलैंडर लिमिटेड 7 सीटर 46,000 साईं रेंज खां ॿाहिरि आहे बजट आहे पंहिंजो 20 खां 25 त 20 खां 25,000 डॉलर ॾिसूं साईं ऐं वठणी SUV आहे न जीप नमूने सेडान न वठणी आहे सेडान त अहिड़ी हुई साईं ॾिनीसीं असां ॻोल्हियूं था पिया SUV हिते साईं हिननि वटि टेस्ला बि बीठियूं आहिनि रेसर गाॾियूं बि बीठियूं आहिनि डॉज चैलेंजर चार्जर 2 सीटर गाॾी जाम ख़लक़त आहिनि असांजे भाउ जो शौक़ु साईं ॾाढो हुयो हिन ते चए पियो टूआन वठूं भाऊ टूआन अच्छा हीअ साईं तक़रीबन गाॾियूं वाह 2 सीटां पोयों अथसि 3 हितां 5 इहा घणी आहे साईं टिट 24,000 माइल हलियल 2019 SC स्पोर्ट्स 4 इंजन हाईवे 22 उहा हाइब्रिड आहे त उहा सिटी में 30 ॾिए थी पई हिते 35 थी ॾिए हाईवे में 26,000 इहा ॾिसूं साईं उहा घणे थी मिले हिन में बि ॾिसूं हीअ बि नॉट बैड यार हीअ बि सुठी गाॾी आहे साउंड वग़ैरह साईं बहितरीनु हीअ साईं ऑडी जी सिस्टर कंपनी आहे प्राइमरी कंपनी आहे ऑडी हिन जी अंडर में ईंदी आहे साईं वॉल्क्सवैगन मेन प्रिंसिपल कंपनी इहा आहे हीअ बि गाॾी सुठी आहे यार हिन खे छो न ट्राई कयूं कलर रंग ॾिसो अदा छा था चओ कॉमेंट करे ॿुधायो अदा छा था चओ हीअ बि सुठी आहे हीअ बि भली आहे साईं एक्यूरा जी टिट पर रेंज खां ॿाहिरि आहे साईं हीअ आहे 2019 QX50 जेका साईं 25 जे अंदरि हूंदी उहा ई गाॾी असां ॾिसंदा वठंदासीं भाई ख़ाली पीली न आहे कमु रेंज रोवरां बि बीठियूं आहिनि अॼु त माल जाम आयो अथनि साईं हीअ घणी आहे साईं वाह 2018 Q3 प्रीमियम ऑडी Q5 रेंज रोवर साईं
5 सीटर है साईं इहा रेंज रोवर लेक्सिस हे साईं असांजे शहज़ादे खे शौक़ु आहे थोरो वॾड़ो थिए त पोइ ट्रक आहे इहे वठंदासीं साईं वाह 2015 350 6 सिलेंडर वाह 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 हिते साईं तव्हां आर्मी जी ड्रेस पाए अचो तव्हांखे रिआयत मिलंदी आहे ख़ासि हे आर्मी खे वॾो सपोर्ट कंदा आहिनि वॾी रेस्पेक्ट आहे हिते बि आर्मी जी VH50 हाय गुड हाउ अबाउट यू हे साईं लेक्सिस बीमर साईं वो ट्रक आया इहा चए थी अचो हाणे ॾेखारियां इहा ॾिसो त हेॾो वरी साईं हे चैलेंजर डॉज टेस्ला त साईं अची वई आहे टेस्ट ड्राइव लाइ तव्हांखे अॻ में उन खां अॻ में ॾेखारियां साईं 4 व्हील ड्राइव नवां टायर पहिरीं त इहा निशानी अथसि 2 चाबियूं ठीकु आहे RAV4 साईं हाइब्रिड नवां टायर अथसि चाहे 0 मीटर 4 ऐं 4 व्हील ड्राइव आहे न ऐं अमेरिका जी में ईअं सम्झो त पहिरीं 4 व्हील ड्राइव आहे हाइब्रिड कार मैक्स हाइब्रिड 4 टायर ॿाहिरां नई थी लॻे पई साईं हे त साईं 2000 मथे आहे 27000 टैक्स टाइटल मिलाए 2000 ॿिया साईं 29000 में पइजी वेंदी 2018 साईं RAV4 हाइब्रिड 47000 हलियल आहे गाॾी में को अहिड़ो शइ नज़र त नथी अचे टायर 4x4 टूअरनि जा विधल अथसि रंग बंग भी सही अथसि असांजा दोस्त हुजनि हा पाकिस्तान में हीअं खड़काए ॾिसनि हा हिते साईं अच अंदरों इंटीरियर साईं मज़ो दिलि के माना पहिरीं झलक में न खुखी साईं अंदरों मां थोरो साईं इन मामले में पिकी आहियां त दिलि के खुखे शइ डिग्गी भी साईं मैनुअल अथसि ऑटो न अथसि माना बटण ते खुले बंदि ते उहो सेटअप न आहे डिग्गी बिगी सही अथसि साईं कवर तव्हां ॾेई था सघो डिग्गी में सीटां पोइते करे था सघो रगड़ा बगड़ा जाम दस लगे तो कुत्तो बिल्लो साईं हे अंग्रेज़नि जी गाॾियुनि में बसि हिक ई शइ रहिड़ा पाईंदी आहे अंदरि कुत्तो बिल्लो अचो त साईं हाणे बिस्मिल्लाह कयूंसि वाह उथंदे ई साईं चए थी बा वार्निंग टाइम अंटिल रीसेट गाड़ी थी वही स्टार्ट AC थी वही स्टार्ट डैशबोर्ड साईं 2018 RAV4 हाइब्रिड कैमरा ऑन रिवर्स में साईं ड्राइव ॾिसोसि कीअं अथसि मुंहिंजे चेहरे में लॻे थो न मज़ो न ॾिने हा ॾिसूं अॻिते हिनजी पिक वग़ैरह कीअं आहे गाॾी त कामयाबु आई आहे प्रेज़ कंदा
ये बीठी आहे असां वरी जेसि ताईं हिन ते टेस्ट ड्राइव करे वठूं। हा यार पिक भलो अथसि हुन कुमारी को रोड ते ईंदी हलंदी त ख़बर पवंदी न साईं ईअं कीअं हाणे फतवा ॾियूं अॻु में। पर इंटीरियर ख़ासि चस्के जो न अथसि। हूअं गाॾी चस्के वारी आहे पर 27,000 भरिया 2,000 टैक्स माना $29,000 भरिया पर 29 में मूंखे लॻे थो ॿी का चङी मिली वेंदी। हीअ पाइदार गाॾी आहे रनिंग जाम आहे हाइब्रिड ॾिसूं था मथां खां ॿी मिली वञे साईं। पिक त भलो अथसि साईं। रूड़ा कंदी त ख़बर पवंदी न हाईवे ते लहंदी त ख़बर पवंदी न। इहा माना स्मूथ ड्राइव जे लाइ रेसिंग न आहे। मां चढ़ो पिक चेक कयांसि थो पियो त हाईवे ते घणी देरि में 70-80 माइल ते पहुचे थी। रोड ग्रिप केतिरी अथसि राइट लेफ्ट में कीअं आहे जाके झूके में कीअं आहे। 20 मिंट ॾिना अथऊं टैंक फुल करे ॾींदा आहिनि। 20 मिंटनि में साईं तोड़े तव्हां शहर खां थी जो चकर हणी जो 20 मिंट ॾींदा आहिनि टेस्ट ड्राइव जे लाइ। बाक़ी 47,000 माइल गाॾी हुन खां भली आहे मथे आहे वोखी आहे जेका असां वटि कार आहे। पर साईं हाणे कार जे मथां बि $5,000 ॾियांसि त मज़ो पोइ न कयां न यानी। ॾिसूं ऑफर बि हो कहिड़ी था खणी अचनि। हूअं टायर ॿाहिरि त सेट अथसि ब्रेक बि सेट अथसि ऐं राइट लेफ्ट टर्न बि सही आहे। रेस बि छिती अथसि को मन अहिड़ो मसइलो न अथसि मोटर खे छिके रखां थो त मां त रेस खे ईअं बीकू ॾींदो आहियां। बाक़ी रश लॻी पई आहे हिन जे करे हेॾे होॾे थोरा कट बट नथो चेक कयांसि एतिरो। दोस्तो तव्हां ॿुधायो भला सौदो कयूं की न कयूं? तव्हां छा था मशवरो ॾियो साईं? मूंखां वधीक काफ़ी दोस्तनि वटि ॼाण हूंदी आहे गाॾियुनि जी। मां त साईं ड्राइवर माण्हू आहियां मिस्त्री न आहियां। मुंहिंजो जॾहिं पाकिस्तान में लास्ट टाइम गाॾी हीट अप थी वई मुंहिंजो कज़न चए पियो तूं चेक न कयो पाणी। मां ड्राइव कंदो आहियां गाॾी मां मिस्त्री थोरो ई आहियां साईं। चेक कंदा आहियूं गाॾी खे। गाॾी त हूअं त माना हेॾे होॾे सही को अहिड़ो हो बि न अथसि। हाज़ुर साईं टीं नथा कयूं चेक था कयूं। हे साईं पोयां मिरर वग़ैरह कैमरा डैशबोर्ड AC छिती लॻी पई त AC बसि साईं। ॿुधायो तव्हां ॿुधायो कीअं लॻी तव्हांखे इहा गाॾी? हाणे हितां यू टर्न कयूं था त जीअं मोटा आहियूंसि वरी मालकनि ॾे छा थी करे बाबा। लाइन साईं चेंज थिए थी त पोइ टी ट्रेन जो अलर्ट वॼे थो पियो। गाॾी जो घणो मुफ़ासिलो हुजे लाइन चेंज वग़ैरह 46,000 कुल हलियल आहे साईं। मीटर में हेरा फेरी न थींदी आहे हिते। पाण वटि लाइन चेंज जो बि ऑप्शन अथसि ऐं मीटर जी हेरा फेरी न थींदी आहे साईं। लैन डिपार्चर टर्न ऑन स्ट्रीट असिस्टेंट हाज़ुर साईं। पुलिस वारो बीठो अथव। अरे पुलिस ॾिठव लेज़र आयूं बीठो। असां वियासीं लिमिट में वाह बची वियासीं। हाणे बीह रहिया त साईं इन चकर में असां वरी चढ़ी वियासीं हाईवे ते पुलिस जे चकर में। ऐं साईं ट्रेवल असिस्टेंट ईअं आहे ॼणा हे लेन साम्हूं तव्हां अगरि मुंहिंजी गाॾी होॾे लेन में वञे थी पई न हे पंहिंजो पाण स्टेयरिंग वरी ईअं थी वेंदो आहे सॼे पासे ते। लाइन डिपार्चर अलर्ट कीअं हाणे मां तव्हांखे लाइन हे सपोज़ साईं
हलो अॻियों ॾेखारियां थो अगरि मां बग़ैर इंडिकेटर जे लाइन चेंज थो कयां त अलर्ट मूंखे ॾिए थो त तूं हिकु लाइन मां ॿी थो वञे पियो ठीकु आहे अॻिते हली मां तव्हांखे ॾेखारियां थो लाइन न आई आहे लाइन त न आई आहे पर साईं झील अची वई आहे ढंढ जा नज़ारा हेॾो बि ढंढ पूरी हेॾो बि ढंढ हेॾा मां तव्हांखे परियों पोइ वरी ॾेखारियां थो पावर अथसि साईं दम अथसि गाॾी में हीअं छिती लॻी पई आहे रोड बि छिता आहिनि पर गाॾी में बि दम हुजणु खपे न दा गाॾी में बि जंपो हुजे ओयो साईं लाइन चेंज कईसीं असां अची वियासीं ॿाहिरि हाईवे खां हाणे हितां यू कंदासीं यू 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 किथां आहे यू ओ रियली ऐं हिते त यू ई न आहे ॾिसो त मथां पुल आहे साम्हूं हे ढंढ जे करे साईं पुलियूं लाइव साईं उहो आहे ढंढ वॾी तव्हांखे परियां हली ॾेखारियां थो छो त परियां पुल तां टपंदासीं हाईवे होॾो हले थो छितो हाईवे लॻो पियो साईं छितो हे साईं मैक्सिको खां कैनेडा वेंदो आहे हाईवे 35 अमेरिका जो ॾाढो मशहूरु हाईवे आहे सेंट्रल ज़ोन में ईंदो आहे ॿुधव ऐं हितां साईं असां ईअं टर्न करे हिन पंहिंजी लाइन में अची हे हाईवे ढंढ हेॾो बि हाईवे बस साईं सिग्नल खुली वियो हेॾो ढंढ हाणे वरी हाईवे ते चढ़ंदासीं गाॾी खे भीकूड़ींदासीं त ॾिसूं त चिंगा कढनि चिंगा इंजण में दम केतिरो अथसि इन करे ज़रूरी आहे साईं हेॾो ढंढ इहा साईं उहा ई ढंढ जेका वञी असांजे घरनि ॾे बि टच थिए थी ऐं ॾिसूं था हाईवे ते कीअं थी भीकूड़े गाॾी 80 माइल ते माना 120 जी स्पीड साईं 130 80 माइल 130 साईं हे ॾिसो 130 40 ते हले थी ॾिसां थो त हिन जो स्मूथनेस घणी अथसि कैमरा लुॾे थी नथी लुॾे पिक अथसि न अथसि रोड ग्रिप केतिरी अथसि छो त साईं हूअ ई गाॾी ॾिसो न 24-25 जी मां वरिती आहे पर उहा 6 सिलेंडर आहे हाइब्रिड न आहे तेल माना हिन खां सवाइ वधीक खाईंदी हीअ गाॾी बि 4 सिलेंडर आहे हाइब्रिड बि आहे ऐं 28,000 29,000 टैक्स हूंदो हे ॾिसो त लाइन माना चेंज जे लाइ टी इंडिकेटर ॾिनो त पोइ ॾिसो टी न कए मां हेॾो लाइन चेंज कई थो न बग़ैर इंडिकेटर जे कंदुमि न पोइ करे थी ची 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 त भाउ मुंहिंजा हीअ 29,000 ऐं हूअ असांखे मिली 24,000 25,000 में न ऐं पर हूअ थोरी 20,000 माइल वधीक हलियल हुई इन जे करे पर उहो मॉडल न हुयो वरी भाउ मुंहिंजा ईअं कंफ्यूजन हिसाब किताब सां वठणी पवंदी आहे गाॾी हूअं अंदरों ॿाहिरों इंजण विंजण इहो जेका शइ चवंदा आहिनि उहा सही हूंदी आहे हिते उहो कमु न आहे त चऊं साईं न एक्सीडेंट न आहे थियल या मीटर में हरकत न आहे थियल ऐं जे चऊं था न आहे थियल त इट मीन्स न आहे थियल हितां जा अंग्रेज़ कहिड़ा बि हुजनि पर जे अगरि जेका शइ कमिटमेंट आहे न कमिटमेंट आहे साईं हिते इन शइ खे ऑनर कंदा आहिनि माना रेस्पेक्ट ॾींदा आहिनि भई गाॾी त सही सुठी हले थी पई AMC थिएटर अची वियो ॿिया बि अची विया असांजो एग्ज़िट किथे आहे गाॾी ट्रकनि जी भिक में जॾहिं टपऊं न ट्रालनि जी में पोइ ॾिसंदा आहियूं त गाॾी में दम केतिरो आहे लुॾे थी नथी लुॾे थोरी रोड ग्रिप जो अथसि ऐं ॿियूं शयूं इहे त साईं त इंटीरियर जेको आहे उहो दिलि खे नथो ठके पियो मुंहिंजे मां हिकिड़ो साईं ईअं सम्झो त मुंहिंजी आदत नेचर अथव उहा इहा भाउ मुंहिंजा त
जेका शइ मूंखे दिलि खे न ठकंदी आहे न मां न वठंदो आहियां। जेका दिलि खे शइ वणंदी आहे न उन जे लाइ साईं दिलि खोले पंहिंजा क्रेडिट कार्डनि ते ओधर चाढ़े बि उन शइ खे वठंदो आहियां। छो त मुंहिंजो बिलीव सम्झो या मुंहिंजी ख़ुशी इन शइ में हूंदी आहे त जॾहिं मां गाॾी में अची विया न मूंखे मज़ो अचे। घर हथां के काफ़ी दोस्त मूंखे चवंदा आहिनि तूं एॾो वॾो घरु वरितो थी छाजे खां वरितो थी। मां चवंदो जॾहिं मां घरु अचां न मूंखे सुकून मिले। मूंखे इहो टेंशन न हुजे यार बच्चा वॾा था थियनि घरु वठूं नंढो थी वियो आहे वॾो वठूं वधायूं कयूं। असांजो इहो सेटअप न हूंदो आहे। असां चवंदा आहियूं लेट्स ग्रो। पंहिंजे दिलि खे जेका शइ वणे थी पई उन हिसाब सां खाते खे छिके रख। ॿुधो आहे हे साईं अची वियासीं हाणे। ओयो पी 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 माना बग़ैर इंडिकेटर जे अगरि लाइन चेंज था ठीकु आहे भाउ त पोइ हे चए थो ची ची ची। Doing good. Okay, last test drive. It was good. You drove good? Yeah. Okay. Do you mind turning this off for a second? I want to chat with you for just a quick minute. Sure, sure, sure. Yeah, could you turn it off? Yeah, it's off. Okay, so we cannot videotape or associate. साईं उहा त गाॾी इंटीरियर पाण खे सम्झ में न ॻोल्हे आहियूं आहे। ॿुधव 2019-20 सिडान किया नीरो त सभिनी खां अॻु में त साईं इहा निसान बीठी आहे मुंहिंजे ख़्याल सां। ठीकु आहे हीअ आहे 22,900 माना 23,000 इहा पहिरीं वारी न उहा साईं हीअ आहे गाॾी सुठी लॻे थी पई प्लस में इंटीरियर बि हिन जे नए तर्ज़ जो आहे। ठीकु आहे एस आर हिन जी साईं डिगी बिगी बि वॾी अथसि छो त साईं सौदे सल्फ ऐं हिन जे लाइ गाॾी वठणी आहे न। प्लस में सीटां बीटां साईं लेदर जूं बसि आलो कपिड़ो हण त साफ़ु सुथिरो। छा था चओ हीअ वठूं? ॾिसो हे डैशबोर्ड बैडबोर्ड साईं लेदर जो आहे न हीअं कपिड़ो हण साफ़ु सुथिरो। हुनजो डैशबोर्ड ई मज़ो न ॾिए पियो। हिन में साईं जीअं असां वटि आहिनि इहे अदा माना कहिड़ी आहे होंडा जी विज़िल हे विज़िल जी कापी आहे साईं। विज़िल जी कापी आहे त ॾिसो हिन जो इंटीरियर बिंटीरियर साईं VIP लॻे थो। पुश स्टार्ट साईं ऑडी वांगुरु हिते ॾिनो अथऊं वाह। हूअं न त अमूमन हिते हूंदा हिन जो हिते आहे। नए तर्ज़ जी गाॾियुनि में इहो मज़ो आहे दा। रूम बि सुठो अथसि। इहा आहे साईं हीअ आहे असांजी गाॾी निसान 2019 किक्स 18,000 माइल हलियल आहे 23,000 में। डेंटन एट योर स्टोर। रिव्यूज़ भला अथसि। हाईवे ते 36 ॾींदी हूअं 31। 4D स्पोर्ट्स यूटिलिटी 2 व्हील ड्राइव गैस ऑटोमेटिक। अचो त हाणे तव्हांखे वरी हीअ ॾेखारियां किया नीरो। इहा कीअं आहे? हीअ आहे साईं किया नीरो पूरी। हीअ मॉडल आहे 2019 $27,000 में मिले थी पई। ठीकु आहे रिमा विमा भलियूं अथसि लेज़र लाइटियूं अथसि हाई बीम ग्रिल ब्रिल नए तर्ज़ जी अथसि। हाणे साईं डिगी बिगी ॾिसूं त हिन जी हाइब्रिड साईं हिन जी हमारे किथां खुलंदी आहे वाह।
हिन जी बि डिगी साईं सुठी अथसि डिगी बि बहितरीनु सामान वामान ख़ासि रखण जे लाइ साईं लॉक हे साईं 28,000 जी आहे 2019 टूअरिंग माना हिन में साईं हर शइ टॉप क्लास सीटां बीटां साईं लेदर जूं कपिड़ो लेदर मिक्स मेरे थियण में साईं जल्दी न थींदो आहे न वाह हिन में बि साईं सेंसर ब्लाइंड रिस्पॉन्स वग़ैरह हिन जो बि साईं हीअ वरी हुन को नहीं आहे निसान जी उहा किक बि भली आहे पर हिन जो बि दोस्तो छा था सलाह ॾियो भला मशवरो ॾियो था गाॾी चाबी अंदरों घुराईंदा त चाबी न आहे न खुलियल हूंदियूं आहिनि बसि तव्हां हिते वेही ॾिसो किया जी ऑलरेडी हिकिड़ी वरिती बि आहे हीअ बि किया आहे गाॾी बि नई लॻी पई आहे ॾिसो डैशबोर्ड एसी वेसी सां हिते चाहे कुझु बि न आहे एसी डिस्प्ले वग़ैरह इंजण विंजण हिन जो साउंड सिस्टम बि छितो आहे प्रीमियम साउंड सिस्टम त साईं स्पीकर अथसि 8 मीडिया रेडियो हीटेड सीटां वाह सियारे में साईं गरमाइश हेठों बि इहा आहे साईं गाॾी कहिड़ी हीअ त 2019 किया नीरो 27,000 जी आहे 23,000 हलियल आहे डेंटन हिते बीठी आहे एटियो रिस्टोर 46-40 हिन में साईं थोरी फ्यूल कंजम्पशन भली आहे पर हीअ थी वेंदी 27-29 में थी वेंदी न ऐं उहा 2018 होंडा टोयोटा जी मिले पई साईं हे इलेक्ट्रिक गैस ते हलंदी टिट हिन जो RPM में बि टॉर्क 4,000 हुन जा न हिन जा 2400 हुन जा 4,000 छो त साईं इलेक्ट्रिक आहे न हाइब्रिड एंड्रॉयड बेंड्रॉयड अथसि पावर विंडोज़ हर शइ हिन में एलॉय व्हील ABS ब्रेक रियर डिफ्यूज़र अचो त साईं हाणे 2020 इम्पास ॾिसूं इहा बि 27 जी आहे 16,000 छड़ो हलियल आहे सबारू जी न ॾिठी आहे साईं कॾहिं गाॾी त ॾिठी आहे माना वरिती न आहे कॾहिं अॼु इहा बि दिलि जाए कयूं त भाउ मुंहिंजा दिलि जाए करे पोइ वठो न लखनि जो कमु आहे ईअं त न आहे सबारू किथे आहे साईं ॻोल्हियो सबारू 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 गाॾियूं बीहंदियूं हिकिड़े त हीअ बीठी आहे साईं सबारू हीअ त न आहे नीरो कलर अथसि टायर नवां अथसि सबारू ऑल व्हील ड्राइव हीअ साईं आहे क्रॉस मैक्स हीअ मूंखे लॻे थो सबारू क्रॉस ट्रैक 16,000 माइल 2020 न 2020-23 ऑल व्हील ड्राइव हीअ 53,000 हलियल आहे हीअ माना वॾी आहे मूंखे लॻे थो हुन खां हा दा हीअ वॾी आहे सबारू जो इहो ॾिसूं किथे आहे साईं ॻोल्हे पाकिस्तान में बि अवेलेबल आहे ट्यूसान ए साईं ट्यूसान गाॾी पाकिस्तान में बि अची वई आहे जाम हुंडई जी ॾिसूं हिन में छा सीन आहे हे साईं ॾिसो स्पोर्ट्स में 2019 हुंडई ट्यूशन 29,000 2,000 टैक्स मिलाए $31,000 में आहे साईं कुल 6,000 माइल हलियल आहे 2 व्हील ड्राइव आहे 4 सिलेंडर तेल जो खापो घटि ऐं हे साईं जेके पाकिस्तान में वठनि था ट्यूशन साईं तव्हां हे ॾिसो हिते माना हिन जो थियल आहे साईं पैक्ट त हिते A क्वालिटी जो मटीरियल सॼो ॾींदा आहिनि था लैन वग़ैरह हे डिगी सॼो ऑटोमेटिक साईं उन खां पोइ डैशबोर्ड पुश स्टार्ट साईं हीअ बि गाॾी सुठी आहे पोयां बि लेग रूम जाम डिगी सामान वग़ैरह सनरूफ छत न अथसि स्पीकर आहे साईं जाम लॻल अथसि इन्फिनिटी जो साउंड सिस्टम माना आवाज़ धमाकेदार हूंदो हिन में
हिनखे बि ट्राए करे था सघूं घणेई 29 31,000 थी वेंदा न कोशिशि कयूं था मिचलिन जा नवां टायर कोशिशि कयूं था साईं लिमिट में ई रहूं त वधीक बहितर आहे हीअ त गाॾी पाण वरितीसीं पाण वटि आहे अलहमदिल्ला पहिरियों बि सबरू इम्पस साईं हीअ मूंखे लॻे थी पई हीअ आहे घणे जी हीअ आहे 26-27,000 जी 2020 मॉडल सबरू लॻे इहा ई थी त कारा शीशा अथसि पोयों सबरू ऑल व्हील ड्राइव क्रॉस न हीअ त साईं हीअ बि न आहे पोइ कहिड़ी आहे पेपर किथे लॻल अथसि कारा शीशा अथसि पेपर त न लॻल अथसि डैशबोर्ड बेडबोर्ड साढा आहिनि हिन जा साईं क्रॉस ट्रैक आहे दा हीअ क्रॉस ट्रैक आहे हीअ इम्प्रेज़ आहे सबरू इम्प्रेज़ हीअ त गाॾी न वणी न हिन जो इंटीरियर मज़ो ई न आहे हाणे हीअ गाॾी ॾिसो ऐं उहो इहे 2 कारियूं गाॾियूं जेके विच में सिल्वर जे अॻियां बीठियूं आहिनि ऑलमोस्ट अॻियां हीअ छड़ो थोरो साइज़ में सवाई वधीक आहे बाक़ी अहिड़ो ख़ासि फ़र्क़ु न आहे साईं बसि 3 गाॾी इन खे बि ॾिसो 2020 इम्पर्स आहे हेॾो हीअ बीठी आहे नीरे कलर में इहा शेप त साईं पर मुंडी डिगी पोयों सनड़ी हीअ आहे मूंखे लॻे थो इम्पर्ज़ा हीअ वारी भेटा आहियूं साईं कैमरा अॻियां बि लॻल अथसि पोयों बि हे 2020 मॉडल सबरू 16,000 हलियल 26,900 हा साईं इहा ई आहे प्रीमियम हर शइ ॿुधव इहा बट हेठि दिभाकड़ी आहे वेठल आहे साईं हिन जो डैशबोर्ड बि सही आहे नओं अथसि प्रीमियम साईं हिन जी क्वालिटी सनरूफ वग़ैरह बि अथसि हथ सां खोलियो मैनुअल बंदि कयो चाबी न आहे टणूं हिन जो हे साईं क्रूज़ सबरू पर सादा डैशबोर्ड अथसि बसि ईअं ई थी लॻे 27,000 कुझु बि न हाणे साईं हिन ॿिनि मां सिलेक्ट कयूं 22,000 वारी निसान किक या किया नीरो हाणे साईं 31 36 46 40 हाईवे माइलेज ऐं इहे ॾिसां थो गैस साईं हीअ हाइब्रिड टूरिंग 4D स्पोर्ट्स यूटिलिटी 4D SR ॿई 2 व्हील आहिनि गैस हाइब्रिड 6857 हीअ छड़ी पेट्रोल ते आहे त हीअ हाइब्रिड आहे हाणे अचो त इन ॿिन्ही मां फाइनल त साईं हे 2 गाॾियूं आहिनि हीअ निसान जी उहा किया जी हिननि जी साईं डिटेल कुझु हीअं आहे हिकिड़ी 22,000 जी आहे हिकिड़ी 26,000 जी आहे हिकिड़ी 18,000 हलियल आहे हिकिड़ी 23 डेंटन छड़ो फ़र्क़ु हिकिड़ी हाइब्रिड आहे हिकिड़ी साईं गैस पेट्रोल ते आहे यानी हीअ पेट्रोल ते आहे उहा हाइब्रिड आहे ऐं हलियल बि 23-25,000 माइल साईं 6 महीननि जी ड्राइव आहे 5,000 माइल पर गाॾियूं ॿई सही लॻनि थियूं भलियूं आहिनि बचड़नि लाइ ॾिसूं साईं हिकु दफ़ो ॿीहर हिन जो इंटीरियर बि साईं सुठो अथसि भलो अथसि लेदर सीटा बीटा हिन जूं लेदर जूं आहिनि ॿुधव बसि लेग रूम वग़ैरह इहा शइ चेक करणी हूंदी आहे बाक़ी त पोयों साईं हिन में एतिरी पोयों जॻह लेग जो टाइट सीन आहे पर छत बत मथे आहे दोस्तो ॿुधायो कहिड़ी वठूं था जल्दी ॿुधायो जल्दी ये साईं स्पीकर है लाइटियूं साईं सेंसर लाइटियूं हूंदियूं आहिनि डोर्स जूं ॿुधव हीअ डिटेल्स अथसि इंजण बिंजण जी साईं क़ीमत हिन जी 23 हीअ 25,000 2,000 मथे ॾेई
हाइब्रिड में वरी इहो आहे त हिन जा माइलेज सुठा आहिनि हिन में न, माना तेल जो एतिरो खापो न आहे। हिन में बि साईं स्पीकर छिता, हिन में बि डैशबोर्ड हिन सुठो आहे। वाह साईं, हिन में लेग रूम वधीक आहे, हिन में मूंखे लॻे थो जॻह सवाई वधीक आहे। हिन डैशबोर्ड बि भलो आहे त। ऐं किया त ऑलरेडी हिकिड़ी वरिती बि आहे असां गाॾी, हाणे ॿी हीअ थी वेंदी। हिन जो स्पीकर साउंड सिस्टम सुठो आहे बचड़नि जे लाइ साईं। गाॾी वाॾी वॾी आहे, मथे आहे। ॾिसो इंटीरियर बिंटीरियर नओं लॻो पियो अथसि। हाइब्रिड आहे त हाइब्रिड, इन जे करे हिन जी टेस्ट ड्राइव कयूं था। उन त हिन खे फाइनल कयो था। रिमा विमा टाइट, टायर ॿाहिरि नवां अथसि। टूअरिंग इन में माना हर शइ प्रीमियम आहे न। टूअरिंग गाॾी में उहा थोरी सोढ़ी थी लॻे, हीअ थोरी ड्रिगी थी लॻे। हुन में छा था चओ था, ॿियो सलाह भला। हाणे हीअ थोरी नंढड़ी थी लॻे, हीअ थोरी वेकरी थी लॻे गाॾी। हिन में स्पेस थोरो वधीक आहे। $2000 जो फ़र्क़ु आहे। 2019 आहिनि ॿई। हीअ वरी इहो सुख आहे त हाइब्रिड वाइब्रिड आहे न, त तेल वेलो घटि लॻंदो। मिचलनि जा टायर अथसि नवां साईं, चारई। हुन में बि चारई नवां टायर आहिनि। पर हिन गाॾी ते थोरी ड्रैग बि हिन जी वॾी आहे न, त हे वेहण करण में हलण में। छो त साईं हुन ॿी मूंखे निसान अरमांडा V8 हलाईंदुमि, उन खां वधीक साईं हुन V6 जेका वरितीसीं सोरेंटो किया जी, उन जी रोड ग्रिप वधीक आहे। ड्राइव स्मूथ अथसि, मज़ो थी ॾिए पई। V8 एतिरो मज़ो न ॾींदो जेतिरो आहे V6 मज़ो थी ॾिए। त अचो ॾिसूं छा रेट लॻो आहे असांजी पुराणी गाॾी जो ऐं नई जो, छा था ॾियनि पिया पैकेज। हलो दोस्तो, शेयर हिकिड़ो शेयर थी वञे बाबा। शेयर जे लाइ त अपील तव्हांखे कई कान्हे साईं। बसि अची वई आहे पंहिंजी हुन गाॾी जी 21,800 ऑफर ॾियनि था पिया, माना तमामु बहितरीनु। त उहा गाॾी मां वरिती हुअमि 19,000 में न, टैक्स मिलाए करे। ऐं ॿारनि हलाई बि आहे, ॿारनि खानो बि ख़राबु करे छॾियो आहे घणी शयुनि जो। उहा ॾेई करे हाणे ॾिसूं हीअ घणे थी मिले पई। किया नीरो, इहा हाइब्रिड आहे, सुठी आहे, भली लॻे थी। ऐं SUV आहे। SUV माना जीप टाइप आहे न, कार में सफ़ा माण्हू हेठि। ॾिसूं छा थो थिए। बाक़ी साईं प्रेज़ ऑफ 21,800 साईं। अची वियासीं टेस्ट ड्राइव लाइ। ॿ चाबियूं, तालो, इंटीरियर साईं, पर अॻ में सील्ड बेल्ट। किया जी नीरो साईं हाइब्रिड गाॾी। अॻ में साईं स्कैन कंदी आहे, हर शइ सही अथसि न अथसि। चार्जिंग घणी आहे, इको। वाह, इंजन शुरू थियो पेट्रोल ते। हे साईं पूरो 3D तव्हांजी कैमरा। गाॾी काॾे वञे थी, छा करे थी, नेविगेशन, मैप वग़ैरह। गाॾी सुठी भली आहे त फैमिली जे लाइ। वाह, पिक बि सुठो थी ॾिए। बहितरीनु साईं, मज़ो अची वियो। ख़बर पवंदी हिन हाईवे ते साईं। ॾिसो त गाॾियूं कीअं चढ़ियूं थियूं अचनि पियूं, छितियूं साईं। हितां ख़्यालु करिणो पवंदो आहे फुल। हाइब्रिड आहे, घणो छितो नथो कयां, पर कुल 22,000 हलियल आहे। ॾिसो हिन जो डैशबोर्ड इंग्लिश, हेॾां साईं शीशनि में उहो बटण न आहिनि, चींची न आहे जीअं हुन में हुई मैपिंग वग़ैरह। हेॾे सेटअप, सीटां हीटर सीटनि में
स्पेस भी लाइट गाड़ी है यार। ऐं ॾिसो न हे 120 जी स्पीड ते हले थी, फील ई नथी थिए त हले थी। लश पश साईं, वेरी नाइस। कलर भी सिल्वर अथसि। बस साईं दिलि खे ठुकी वई इहा गाॾी पहिरीं नज़र में। त साईं बसि गाॾी ॾिसो दिलि खे ठुकी वई न। हे ॾिसो हाणे 120 जी स्पीड ते हले थी, 30 जी ते न, ठीकु आहे। ऐं मज़ेदार, को झटको न, कुझु न। डैशबोर्ड डिजिटल स्क्रीन, प्लस में गाड़ी जी स्मूथनेस, रोड ग्रिप वग़ैरह हेॾे होॾे कयोसि। गाड़ी जी रोड ग्रिप भी भली आहे, अल्हम्दुलिल्लाह साईं। बसि गाड़ी दिलि खे खुकी वई। हे ॾिसो हिन में मैक्स इनिशन 19 मीटर मैक्स 19। अॻे माण्हू खे क्रूज़ कंट्रोल हणो न, माना केतिरे मुफ़ासिले ते गाॾी स्लो डाउन थी वञे। एल्टिमा कैमरी वञे थी पई साईं। कैमरी भी टोयोटा जी ठाउकी गाॾी आहे त, पर असांखे खपे पई हाइब्रिड बचड़नि जे लाइ। हाइब्रिड अॻोड़े बि साईं लेक ते हेॾे लही आहे ते पुलिस वारो मिलियो, पर कट हेॾे न आहे त हे पुल हाणे क्रॉस करे ई वरी अचिणो पवंदो। जेसि ताईं दोस्तो हे गाॾी जा फीचर्स ॾिसूं, FM वग़ैरह इको डी ते। हाणे साईं गाॾियूं काफ़ी यानी न हाइब्रिड ॾिसो मज़े सां, यानी 120 जी स्पीड ते को गाॾी खे झटको न आहे। हवाई जहाज़ वांगुरु हले थी पई। ओए पुलिस वारो हाणे बि बीठो अथव। ओए वॻियो, ओए उस्ताद साईं भॻ पकताईं कंहिंखे ढस चले। चल बाबा चल। ओए साईं ॿियो पुलिस वारो बि, टे बीठा आहिनि साईं। ओयो कढ वियुसि। पाण हेॾे कयूं गाॾी खे। ब्लाइंड स्पॉट जो साईं अथसि, ऑन करे छॾियो आहे। ओयो टूट ॾिठो आहे ब्लाइंड स्पॉट ते गाॾी अची वई त उते साईं अगरि नज़र माण्हू खे मिरर में नथी अचे त तव्हांखे ब्लाइंड स्पॉट ॿुधाए छॾींदो। पोइ हिते आहे ॾिठव इहे शशका 12 वोल्ट बैटरी रीसेट कयो, मुफ़ासिलो तेल जो खालो, बटण नवां साईं। हे तक़रीबन पइजी वेंदी $30,000, माना 17 34 17 51 लख में। गाॾी भली आहे त फैमिली जे लाइ, बचड़नि जे लाइ। बसि हिन जो सौदो कयूं दादा दोस्तो, हिन जो सौदो बिस्मिल्लाह करे कयूं था। गाॾी पसंदि अची वई आहे। ॾिसो न रूम भलो अथसि बचड़नि जे लाइ। नई गाॾी जो पंहिंजो मज़ो आहे साईं। अल्हम्दुलिल्लाह अलाह साईं हर कंहिंखे नसीब करे। महिनत साईं, महिनत खां सिवा का शइ न आहे। जीअं उहो छा चवंदा आहिनि, हिकिड़े ॿुधायोमांव न, जंहिं माण्हू खे साईं साइकिल वठण जी ताक़त न हुजे, हुनखे गाॾी मिली वञनि त हुनजी ख़ुशी जी इंतिहा न रहंदी। ख़ुशी हुन खां वधीक महसूसु कोई नथो करे सघे। गाॾी साईं दिलि, हीअ गाॾी बि ईअं सम्झो दिलि खे लॻी वई, ठुकी पई। पोइ हाणे वठंदासीं इंशाअल्लाह मुंहिंजे मालिक जे हुकुम सां। हुन ते अल्हम्दुलिल्लाह पैसा मथे मिलनि था, बोनस में वञे थी। ॿुधव उहा अगरि बोनस में हले थी त बोनस में वञे थी, ऐं उन में थोरा ॿ टे चकर बि आहिनि, उहे बि क्लियर थियनि था।
त अलहमदुल्ला हिन में वरी मज़ो आहे। मज़ेदार साईं, सुकून प्रोग्राम, दिलि जाए थी भई। दोस्तो शेयर हाणे अचो त तव्हांखे साईं हिन जो सॼो प्रोसीजर तकड़ में ॾेखारियां। त पुराणी गाॾी ॾेई जंहिंजा असांखे 22,000 तक़रीबन डॉलर मिलनि था पिया, ऐं इहा 30,000 में आहे, माना 8,000 मथे ॾियणा पवंदा। पोइ नई गाॾी पंहिंजी कार ॾिनी त जीप मिली वेंदी। बाक़ी उहे ई आहिनि, हूअ हलियल आहे कोई 52,000 न, हीअ हलियल आहे 22,000, माना 30,000 माइल बि मिली आहे। हिते माइलेज जी वॾी क़ीमत आहे। गाॾी घणी हलियल आहे हिते, इहा शइ रेट न हणंदी आहे। गाॾी मॉडल कहिड़ो आहे इहा शइ हणंदी आहे। बाक़ी साईं माशाल्लाह 120-130 ते बि गाॾी ईअं मन थी हले पई साईं, न खड़को न खुड़को, न झाको न झूको, ऐं हाइब्रिड साईं। अलहमदुल्ला अलहमदुल्ला माशाल्लाह माशाल्लाह, हूंदी नसीब में त साईं हाणे पंहिंजे हिनखे साईं। हिकु ॿियो टेस्ट हेॾनि ट्रकनि ट्रालनि जी भिक में अगरि टपायूं, ॾिसूं शेकिंग थिए थी की नथी थिए। मन लॻी पई आहे साईं। हे ॾिसो चैलेंजर, इहे साईं छितियूं गाॾियूं रेसर, ॾिसो हे साईं पिक बिक हिन जो सफ़ा ईअं मन लॻी पई आहे। 130-140 ट्रालनि जी भिक में का शेकिंग न कुझु न, 140 जी स्पीड ते छिक छिक आहे। बसियूं ट्राला टेस्ट पास आहे अलहमदुल्ला अलहमदुल्ला साईं। गाॾी मन मज़ो ॾिनो। हे ज़ूकट न कंजा वेली उस्तादो ज़ूकट थो करे। बसि अदा हे अची वियासीं, हे तो हाणे थींदासीं पाण एग्ज़िट। पोइ साम्हूं कारमैक्स, एग्ज़िट थींदे ई अदा मन दा मन अलहमदुल्ला अलहमदुल्ला। त साईं गाॾी पंहिंजी ख़ैर सां फाइनलाइज़ करे वियासीं अल्लाह पाक जे हुकुम सां। साम्हूं शोरूम, गाॾी वणी पसंदि अची वई त अचो हाणे खातो हिन जो साईं क्लोज़ करायूं, पोइ निकिरण जी कयूं। दोस्तो शेयर जेके नवां दोस्त आहिनि साईं, गाॾी मटाइण आयासीं अलहमदुल्ला, गाॾी पसंदि अची वई, मज़ो अची वियो, दिलि वारी गाॾी मिली वई, सुकून वारी मिली वई, सुकून मिली वियो पाण खे बि। ठीकु आहे, अचो था हलो साईं तकड़ साईं। गाना त बंदि कयूं, गाना ईअं न ॾिसी पई वञनि। गाॾी साईं माशाल्लाह तमामु दिलि खे खपी साईं। किया नीरो हे साईं जे पाकिस्तान अटा विज़िल विज़िल आहे उन टाइप जी आहे। ठीकु आहे, टूअरिंग मथां सामान बहितरीनु साईं। नंढड़ी नुआ टूअरिंग गाॾी